बंदे मुस्तफ़ा गुलामाने मुस्तफ़ा उशाकाने मुस्तफ़ा परवानाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना। शुक्र आहे उन वहदहू ला शरीक जो जहां अज असां अवां ते पंहिंजो फज़ल करम इनायत फरमाई जो हेड़न सुहणन सूरतन जे अगियां असां अवां खे पंहिंजे माही नबी सोने हबीब करीम अलैहि सलाम जो जिक्र ऐं फिक्र नसीब थियो आहे। सुहणा अवां सब सिलसिले वारा वेठा आहियो। अवां जे ला तालिब जे ला रूहानी जो तालिब आहे उन जे ला इहा वॾे में वॾी ईद आहे जिन महिल यार सां मुलाक़ात थी। ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह ताला उन जी खिदमत में हिकड़ो मजजूब आयो। मजजूब अर्ज कई क़िबला ओ फरीद ईद कॾो। फरीद ईद पुछंदा आहियूं त ईद बाबा कॾहिं? रमज़ान महीनो थींदो आहे पुछा कबे बाबा ईद कहिड़े ॾींहुं या ज़ुल्हज जी ईद जो पुछबो आहे ईद कहिड़े ॾींहुं पढ़बी त ही मजजूब बि पुछे पियो फरीद ईद कॾो ईद कॾो। फरीद ज़ारो कतार रोअण लॻो फरमाई दीवाना मजबूर करे छॾी ज़ख़म चकाए छॾी एड़ो मसलो पुछो थई ला जवाब आया छा जवाब ॾियां। मजबूर पुछे तो क़िबला ईद कॾो? फरमाए थो मिले यार जॾो जॾो यार मिली वञे उहा ईद। आ फरीद ईद कॾो ईद कॾो? अॻियां जवाब मिलियो मिले यार जॾो। मजूब मस्तानो बेहोश थी किरी पियो वजद में अची वियो होश न रहियो बेहोशाई जे आलम में जॾहिं होश आयो ज़ारो कतार तड़पे थो रोए थो। फरीद अधूरो न्यापो ॾिनो थई अधूरो पैगाम ॾिनो थई पूरो पैगाम ॾे। फरमाई मजबूब छा थो पुछी? अर्ज़ कई त मिले यार कॾो? पहिरियां पुछा हुई त ईद कॾो? सवाल जो जवाब मिलियो मिले यार जॾो। हाणे उहा सवाल नथो करे हाणे वरी सवाल मटायो फ़कीर फरीद मिले यार कॾो? इहो ॿुधा त यार कॾहिं मिलंदो? मिले यार कॾो? फरीद पाक फरमायो मरे मैं जॾो ऐं जॾहिं मैं मरी वञे त क़बर मरी वञे हथ मरी वञे कीनो मरी वञे जॾहिं मैं मरी वञे यार परे कोन्हे। बाबा वारिस शाह रहमतुल्लाह ताला उहे मुरीद आहिनि हुजरा शाह मुकीम वारी सरकार जा। उन्हनि हिकिड़ो जुमिलो फरमायो पंजाब जी जंग फरमाए थो हुजरा शाह मुकीम दी हिक जटी अर्ज करे कुत्ती मरे फकीर दी जड़ी नित नित टऊ टऊ करे। अर्ज कहिड़ो आहे त मुरीद चए थो त हीअ जटी आहे मां जटी अर्ज थी कयां हुजरा शाह मुकीम जे खिदमत में त हीअ कुत्ती जेका आहे न इहा मरी वञे जेका टऊ टऊ थी करे हित सोफ़ा
हुजरा शाह मुकीम दी एक जट्टी अर्ज करे कुत्ती मरे फकीर दी जड़ी नित नित टऊ टऊ करे दुकान सड़े किरार दी दिया नित न बरे 7-8 मरन मरूड़े बियानू तप चढ़े। ॾाढी प्यारी गुफ्तगू आहे अवां जे वादी जी ॻाल्हि आहे अवां जे राह जी ॻाल्हि आहे जेको हादी रहनुमा तालिब खे सेखारींदो आहे उन राह जी ॻाल्हि आहे। फरमाए तो हुजरा शाह मुकीम दी एक जट्टी अर्ज करे कुत्ती मरे फकीर दियो फकीर या कुत्ती केड़ी है कुत्ती नफ्स हिकड़ो दफो फर्ज कयो हिंजर चाह पी तई ड्रो न थिस कंदी टऊ बोतल भी हुजे बोतल मिली वई टऊ जूस मिली वने टऊ मानी मिली वने टऊ एक इलाको खरीद कई एक महल ठाराई टऊ ड्रो कोने बी महला ठाराया एकड़ी छोटी गाड़ी वरतई अन्या भी बस न कई टऊ टऊ बी वठा या कुत्ती जे कदा मरी वने तो सफर सड़ाओ थी पे दुकान सड़े किरार दी असा चवंदा आहियूं वाणियो पंजाब पौरा चवंदा आहिनि किरार इहो दुकान सड़ी वञे ओ साईं दुकानदार कहिड़ो ॾोह कयो अल्लाह जी मखलूक आहे अमां छो था उनखे पिटियो फरमाए थो इन दुकान ते सौदो ॾाढो गंदो आहे ख़राब आहे कहिड़ो सौदो आहे दुकान सड़े किरार दी दिया नित न बरे इन दुकान ते जेको सौदो आ उन जो नालो आ तकबर हठ वडाई हसद कीनो बुग़्ज़ शहवत इन दुकान ते इहो सौदो आ इहो जेकॾहिं दुकान सड़ी वञे त फ़कीर जो मुल्क आज़ाद थी वञे। हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती अल्लाह ताला जी ज़ात पाक फरमायो वसराजम मुनीरा ए मुझा माही नबी ए मुझा सोहना नबी मुझा मनठार नबी दिलदार नबी मुझा सोहना महबूब असां तोखे चमकंदड़ दियो करे मोकलियो चमकंदड़ दियो करे मोकलियो। मां एक दफे सोचो तो महबूब जी ज़ात वडी महबूब जी ज़ात वडी अजमत वडी शान वडो मकाम वडो मान वडो हर शे महबूब जी बेमिसल है ए करीम रब एडी वडी ज़ात जो मिसाल नंढड़े दिए सा छो को वडो मिसाल जो हाँ इन्हें फरमायो हाँ महबूब अमा चमकंदड़ कमर आयो चमकंदड़ सजायो कुछ न कुछ गाल समझ में तचे हाँ एडी ज़ात वडी ऐं मिसाल तमाम नंढो छो। अल्लाह ताला जी ज़ात पाक जा माना रब करीम जी ज़ात पाक फरमायो मिसाल नंढो आहे पर ही उहो दियो नाहे ही उहो दियो नाहे जेके अवां बारींदा आहियो ही दियो बेमिसल हिन जो को मिसाल कोने को हिन जे दिए चमकाइण वारो रब करीम जी ज़ात पाका हिन जो को मिसाल कोने इन जे करे मां दिए जो मिसाल दिनो छा जे करे जो चंद्रमा बियो चंद्र न ठहंदो सिज मां बियो सिज न ठहंदो कमर मां बियो कमर न ठहंदो सर्च लेट मां बी सर्च लेट न बरंदी अगर जे कॾहिं लेट आहे
पावर आए या जनरेटर हले पियो 10 राडूं चमकन थियूं अगर जे 5 राडूं ॾियूं तव्हां हणी छॾियूं त कमज़ोर थी वेंदी या जे जनरेटर बंद थी वेंदो या बिजली डिम थी वेंदी लेकिन इहो ॿियो के नथो भरी सघे लेकिन हिकिड़े ॾींहं मां करोड़ ॾिया ॿार उन जी ताक़त कमज़ोर न थींदी कमर मां ॿियो कमर न ठहंदो सिज मां ॿियो सिज न ठहंदो लेकिन ॾीओ इन जे करे महबूब करीम जो मूं मिसाल ॾिनो आहे जो इन ॾीए मां ॿिया ॾिया चमकंदा इन ॾीए मां ॿिया ॾिया ॿरंदा सिद्दीक़ अकबर इन मां चमकंदो उमर फारूक इन मां चमकंदो उस्मान गनी मौला अली बिलावल साईं इन मां चमकंदो हलंदे हलंदे इन ॾींहंनि जो मरकज़ किथे बगदाद बनबो किथे अजमेर बनबो किथे लाहौर बनबो किथे पाकपतन बनबो यो हलंदे 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 ॾियो ॾिए मां अज़मत सागी मकाम सागो नूर सागो हकीकत सागी जेको ला मकान ता नूर चमकियो खुदा जी ज़ात जो कसम हर अल्लाह के वलीअ में यो नूर चमकियो आ ये समझो हिते भी मदीने वारे जो नूर पेरो खणंदो अवां पंहिंजे हादी जो पेरो खणो कैसा निस्बत आहे जेका चैन हले पई रूहान जी कैसा निस्बत आहे ठीक आहे साईं जे अबे साईं ते पहुचंदो उन जो पेरो खणो उतां किथां हासिल आहे हलंदे 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 इहो मरकज़ वञी मदीना मुनवरा थियो अञा अॻिते हलंदो ला मकान तां अचे पियो लेकिन किन मानन जो इहो नज़रियो हुंदो आ आम दोस्त चवंदा आहिनि त ही अॼुकल्ह पीरी मुरीद जो हिकिड़ो धंधो आहे धंधो कारोबार आहे भई पीरनि कारोबार कयो आहे धंधो कयो आहे इहो धंधो या कारोबार कोन्हे धंधो या कारोबार कोन्हे मां इन मुतालिक चंद कलमात अमा जी खिदमत में अर्ज कंद जो मुखे तकरीर जे ला तो मां ना आयो तो ज़ियारत जे ला आया सी किबला साईं अवेसी साईं वठी आया पर हुक्म मञणो आ अल्हम्दुलिल्लाह हेडन हस्तन जे अॻियां गुफ्तगू कबी त असां जी इस्लाह थी वेंदी महबूब करीम अलैहिस्सलाम जा दीवाना हिलाल जानवर ऐं हिलाल परंदो उन जे ला तकबीर लाज़िम हिलाल जानवर हिलाल परंदो उन जे ला तकबीर लाज़िम अगर जे तकबीर खां बगैर मरी वियो मुर्दार थी वेंदो गोश्त न खाइंदो खल बि उन जी कम जी कोने का पीर हो त हिलाल अड़े तरीके कार सा असा अवा इंसान हिलाल जानवर हिलाल परंदे जे मिसलायूं असा जे ला तकबीर लाज़िम तकबीर केड़ी कामिल हादी जी बैत कामिल हादी रहनमा जी बैत जन हादी जी बैत वठबी त हिलाल थी वियो चाहे जिंदा तन बे हिलाला चाहे दुनिया छॾई तन बे हिलाला आए फायदो या न अचो वञा ते हलूं बिन माण्हुनि जूं गाॾियूं हिकिड़ी गाॾी 8-10 लखनि जी गाॾी आहे ॿिए माण्हू जी करोड़ जी गाॾी आहे ॿई गाॾियूं नुक़सान में अची वयूं एक्सीडेंट थी पियो जंहिंजी न थोरनि पैसनि जी गाॾी आहे उहो परेशान आहे उहो परेशान आहे ऐं जंहिंजी करोड़ जी गाॾी आहे उनखे परवाह ई कोन्हे कंहिं माण्हू पुछो यार हुन जी गाॾी आहे 1 करोड़ रुपए जी तुंहिंजी गाॾी आहे 8-10 लखनि जी तुंहिंजो पघर कोन थो सुके ऐं हू बेफ़िक्र आहे ॻाल्हि छा आहे उन माण्हू जवाब ॾिनो अदा तव्हां सच था चओ
यार गाल बुध मुंजी बदकिस्मती इन में थी जो मूं पंहिंजे गाड़ी जो इंश्योरेंस कोन करायो। हुन जी गाड़ी करोड़ रुपए जी आहे, उन जी गाड़ी जो इंश्योरेंस थियल आहे, इन जे करे उन जो को नुक़सान कोन थियो। जे मिली वई त ठीक आहे, न त नई गाड़ी मिलणी आहे। त ही असां कामिल हादी रहनुमा जे जॾहिं ख़िदमत में मुरीद थियण जे लाइ वेंदा आहियूं, ईअं सम्झो हिन गाड़ी जो इंश्योरेंस थियल आहे। जॾहिं इंश्योरेंस थी वियो त नुक़सान कोन्हे। आई कुछ समझ में ॻाल्हि? तकरीरूं वाइद पिया हलंदा, इन शइ जी सख्त ज़रूरत आहे। अच्छा, इहा गाड़ी इहा ई गाड़ी असां कंपनी जे हवाले कई। कंपनी वारे छा कयो, हाणे धणी खे ख़बर कोन्हे, जंहिंजी गाड़ी आहे न इन खे ख़बर कोन्हे। गाड़ी कंपनी जे हवाले कई वई। उन छा कयो, हिकड़ी सिम लगाए छड़ी, अल्लाह केड़ी जात जंहिंखे असां तव्हां टेकर चवंदा आहियूं। सिम लगी वई, खुदारा कंपनी वारो लगाइण वारो, सिम लगाइण वारो कराची में वेठो आहे ऐं गाड़ी आजाद कश्मीर में उन सिम लगाइण वारो ॾिसे पियो गाड़ी किथे। ॾिसे तो या न? लोह जे टिकरी लगाइण वारो कराची में वेठो आ, गाड़ी कश्मीर में हले पई, वो सिम लगाइण वारो वेठे कराची में ॾिसे पियो त जंहिं गाड़ी जो टेकर मूं लगायो आ, इहा केड़ी गली में या केड़े महले में आ, किथे आ, सजण वटा या दुश्मन वटा। जेको लोह जे टिकरी लगाइण वारो कंपनी वारो वो गाड़ी जी हिफाज़त करे सके थो, त जेको कामिल हादी वो सिम लगाए छड़ींदो आ मुरीद खे, चाहे किथे भी हलियो वने, मुर्शिद खां परे कोन्हे। समझो था गाल के? आई समझ में गाल? गाल सादी सुधी आ, पर इन जी माना ॾाढी वसी आ, जेके असां तमामु समझी सघूं। दुश्मन हमलो कयो गाड़ी ते, उन नंबर मिलाए छॾियो, कंपनी वारे खे इतला कई त दुश्मन गाड़ी फुरियो था वञनि। उन बटन दबाए छॾियो, गाड़ी उते ई बीही वई। गाड़ी उते बीही वई। दुश्मन मजबूर थी गाड़ी खे फिटी करे हलियो वियो पंहिंजी जान बचाए। त इहे समझो त ही कारोबार या धंधो कोने, ही भी हादी रहनुमा इहे उनखे टेकर लगाए छड़ींदो आ, चाहे किथे भी हुजे, मुर्शिद उनखे ॾिसंदो रहे थो। हाँ, अगर जे नफ्स शैतान उनखे हमलो करे ऐं कंट्रोल जेॾीमहिल कंदो ऐं मुरीद हादी खे याद कंदो त हादी भी बटन दबाए दुश्मन खां ईअं फार करे छॾींदो। लेकिन मुर्शिद सुल्तान बाहू पीर मिलिया, पीर मिलिया, पीड़ न जावे, उस पीर नु की धरना मुर्शिद मिलिया, इरशाद न मननू, ओ मुर्शिद की करना जिस हादी कोलू हिदायत न मिले, ओ हादी की फड़ना जे सर दिते ईसर, जे सर दिते हक हासिल हो वे बाहू, उस मौत कोलू
की डरना कामिल मुर्शिद इवें होवे वांगे धोबी छटे हू नाल नजर दे साफ करे साबण खार न घते हू। हिकिड़ो जुमलो मां अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। हिकिड़ी नज़र सां साबण खार न विझे, हिकिड़ी नज़र सां मुरीद खे पाक करे छॾे। को माण्हू अणॼाण उहो चवंदो यार नज़र में कीअं थो पाक थिए। अवां जे अॻियां मुशाहिदो आहे, हलूं था कंहिं अमड़ जो बच्चो बीमार आहे, कंहिं मौली साहब वटि, पीर साहब वटि, फ़कीर साहब वटि खणी आई कि भला साईं अवां हिन ते दम दरूद कयो, मुंहिंजो बच्चो ॾाढो सुहिणो हुयो, अख बि मोटी हुई, रंग बि अछो हुयो, हिन खे कंहिं नज़र वारे नज़र हईं, नज़र लगी आ खराब थी वियो, अख भी खराब थी वही, चेहरो भी मटजी वियो कि भला का दुआ घुरो साईं घोड़ो मुझो भलो हो, डांद भलो हो, पर नजर एड़ी लगी आ जो हाने वो डांद न रहो आ। साईं मुझो आवाज डाडो भलो हो, पर हाने का नजर वारे नजर हइया। मुझे अर्ज करण जो मकसद इहो त गैर नजर जंहिंजी का कीमत कोन्हे, कहते नजर गैर पवे त सुठी शे खे खराब करे सके थो, त वली जी नजर बुरे ते पवे त करे थी नजर न। जद बुरी नजर में एतरो असर आ, बुरी नजर में एतरी कुवत आ, बुरी नजर में एतरी ताकत आ, कहीं सुठे ते पवे त उनके खराब करे विझे, पर कहीं सुठी नजर दी कहीं बदकिस्मते पजी वने, कहीं तेरी एक निगाह की बात है, मेरा जिंदगी का सवाल है। तो नजर में सब कुछ आहे, अल्लाह करे कंहिंजे मथा सुठी का नजर पजी वने। सुभान अल्लाह। कामिल मुर्शिद इवें होवे वांगे धोबी छटे हू नाल नजर दे साफ करे साबण खार ना घते हू समा कोहाते मुरीद प्यावसे विच नजर दे रखे हू। सागी गाल अची वई, लोह जे चपड़ी लगाण वारो कंपनी वारो वो टेकर जरिए गाड़ी के सवन कोहन ते दिसी सके थो, त जिन के असल खां इहा ताकत मिली आ उहे कीअं नथा मुरीद के दिसी सके। त मुंहिंजा सुहिणा मुंहिंजे मदीने जे शहनशाह रहमत लिल आलमीन जो फैज़ आ। अल्लाह ताला फरमायो वसराजम मुनीरा, महबूब इने असां तोखे चमकंदड़ दियो करे मोकलियो आ, त ही जके भी जिथे जिथे खानगाहूं आहिनि, जिथे जिथे आस्थाना अल्लाह जे ज़िक्र सां आबाद आहिनि, इहो सागो उन चराग जो नूर आ जेको जहान जे सां चमकी रहियो आ। इंशाअल्लाह ताला त क़यामत तक इहो आबाद रहंदो। बे नंबर में ॻाल्हि ॿुधो, असां सूफ़नि जूं के अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके करण जूं न आहिनि आम असां, हा हा बिल्कुलु, लेकिन कोट मिठण शरीफ वारी सरकार फरमायो त चाचड़ वांग मदीना जातम कोट मिठण बैतला, चाचड़ वांग मदीना जातम कोट मिठण बैतला, रंग बादामी रंग होया
तितम रूह तजल्ला ज़ाहिर दे विच मुर्शद हादी बातन दे विच अल्लाह मजबूर करे छड़ियो फकीर नेट सूफन कर पढ़दो खणो पियो ज़ाहिर दे विच मुर्शिद हादी बातन दे विच अल्लाह हुन नाजुक मुखड़ा पीर फरीदन साकू दिसदा है वजहुल्लाह जिन्न वारो मानू डिठो आहे जिन्न वारो तवा मां तवा के जोर ते न को सुभान अल्लाह कराया न को हथ खड़ायो पर साईं बोली गुलमों जी सुन्नत करनी है जहां जिन डिठो आ जिन वारो मानू जिन न पर जिन वारो मानू जी कैफियत जहां डिठिया हथ मथे खण त मुखे खबर पई उन्हें मानू के तमा सुञाणींदा आयो या न मानू के सुञाणींदा आयो जात खां वाक़ुफ़ नाले खां वाक़ुफ़ उम्र खां वाक़ुफ़ उन जे अब्बे खां वाक़ुफ़ उन जे अम्मा खां वाक़ुफ़ हर गाल जी अवां खे ख़बर हुंदी आ पर जेमल जिन्न वारी कैफियत अची वेंदी आ चाहे केतिरो भी तकबरी हुजे चाहे केतिरो न मञण वारो हुजे वो इए चवंदो माण्हू फिलाणो आ पर हिन वक्त में ॻाल्हाइण वारो जिन्ना ॻाल्हाइण वारो जिन्ना अर्ज करण जो मकसद यो जने जिन्नते भी ईमान आणी थो जिन खे तो डिठो कोने को अग्या तुझे मानहुआ नालो भी जानी थो जात भी जानी थो पी पुट जी तो के खबर आ हर गाल जी गवाकत खां बाद में लेकिन मनी पियो थो मानू सागवा पर गलहाण वारो जिन्ना असांजा बुजुर्ग दीन फरमाइन था हाओ अगर जे जिन्नते भी तू ईमान आणी थो त इने पासे ना तू छो न थो वनी त मुर्शिद करीम दिसण में जात में कौम में असा मांगिया पर उन जे ज़बान में गलहाण वारी रब जी जात जडे का औरत जे ज़बान मां का छोकरे जे ज़बान मां जिन कलाम करे सके थो त रब करीम जी जात पंजे वलीहन जे ज़बान मां किए न थी गलाए सके जे मानू मानू सा बैयत करे त को भी फायदो कोने को यानी समझे तो ठीक है इनमें का रमज है इनमें का रमज चिट्टिया यो सागो नूर जिथे की चमकियो उते असा तमा के सर झुकाइणो है ही फेज उन्हें मुस्तफा जो दुआ करो अल्लाह ताला हर के बार बार साजन सा किबला साजन जे रफाकत में अल्लाह ताला सा तमा के हबीबन करीमन जे गुंबज़ खजरा जी हाज़री नसीब सुभान अल्लाह।